नाज़रीन ब्रेकिंग असां शेयर कंदा हलूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त रेडियो पाकिस्तान जी तारीख़ी इमारत जी हालत ॾिसी तमामु घणो ॾुख पहुतो आहे। रेडियो पाकिस्तान जी तारीख़ी इमारत खे बाहि ॾेई साड़े छॾियो। शहबाज शरीफ़ चयो त 9 मई जे वाक़िअनि ते सॼी क़ौम ॾुखारी आहे। हिन इमारत मां 1947 ईस्वी ते पाकिस्तान जे ठहण जो ऐलान थियो। तारीख़ी विरसे खे बाहि ॾियणु हुबुल वतनी नाहे। विगोड़िन चागी यादगार के भी बाहि ॾेई साड़े छॾियो। ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त रेडियो पाकिस्तान जी तारीख़ी इमारत जी हालत ॾिसी तमामु घणो ॾुख पहुतो आहे। विगोड़िन रेडियो पाकिस्तान जी तारीख़ी इमारत खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे। शहबाज शरीफ़ चयो त 9 मई जे वाक़िअनि ते सॼी क़ौम ॾुखारी आहे। हिन इमारत मां 1947 ईस्वी ते पाकिस्तान जे ठहण जो ऐलान थियो। तारीख़ी विरसे खे बाहि ॾियणु हुबुल वतनी नाहे। विगोड़िन चागी यादगार के भी बाहि ॾेई साड़े छॾियो।